असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ज़िले शिकारपुर जे तालके लखी शहर वेझो वज़ीराबाद में वाक़ियो माहिर हाउस ते, जिते असां सां गॾु आहिनि असांजे तक जा MN अलहाज जनाब गौस बख्श खान माहिर साहिब जिन। अचो त साईं जिन सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, हिन वक़्तु जेको कोरोना जे हवाले सां सिंध काफ़ी जेको आहे तक़रीबन अॼु 14-15 ॾींहं आहे त लॉकडाउन लॻो पियो आहे। अवाम सख़्तु परेशान आहे। ग़रीब माण्हुनि खे जेको सिंध हुकूमत वाइदो कयो त असां उन्हनि खे राशन वग़ैरह उन्हनि खे मुहैया कंदासीं घरनि में, उहा बि सहूलियत हिन वक़्त ताईं न आहे। माण्हू ॾाढा परेशान आहिनि ऐं एहतिजाज पिया कनि, लेकिन उन्हनि खे कोई बि रिलीफ नथो मिले, उन्हनि जी काई बि मदावा नथी थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे ॻाल्हि इहा थिए की कुदरती वबा आहे। सिंध गवर्नमेंट वाइदो वाक़ई तमामु घणो कयो, पर वरी मां चवंदुसि त सिंध गवर्नमेंट वरी बि चङो कमु कयो आहे। हर उमिरि मां ऑपोज़िशन जे करे ऑपोज़िशन मुराद अली शाह भॼ टुक घणी कई आहे, कोशिशि घणी कनि था। इहा हिकिड़ी कुदरती आफ़त आहे। असांजे अमालनि जी शामत असांजे मथां नाज़ुल थी आहे। सॼी दुनिया में इहा वबा आहे। सॼे दुनिया में हर मुल्क इन ई करे थो जीअं असां वटि थिए थो। अञा मां सम्झां असां वटि चङो थियो आहे, रिज़ल्ट बि चङो आहे। कुझु असां वटि नुक़सान बि घटि थियो आहे। कुझु माण्हू परहेज़ बि कनि था। लॉकडाउन में माण्हुनि कुझु ताउन कयो आहे गवर्नमेंट सां, पर अञा घणो करणु खपे। आहे मजबूरी, माण्हुनि खे खाइण कान कोन्हे, लॉकडाउन आहे, माण्हू मज़दूरी नथा करे सघनि, वञनि था त बीमारी जो इम्कान घणो थो वधे। जीअं हिकिड़ी कशमकश हुजे, हिकिड़े पासे बाहि ॿिए पासे पाण इन मुसीबत में आहियूं। रब जो शुकुर ॿाहिरियालीअ में हे आहे त मुंद कणिक जे लाभारी जी आहे। माण्हुनि वटि जेको ग़रीब बि वेंदो त वरी सथरी कणिक जी को न को ॾींदुसि, उहो खणी ईंदो, वरी कुटे सटे पेट भरींदो। बुख जो बचाव थी वियो आहे, अॻिते भला आराम कंदो। पर अञा गवर्नमेंट खे वधीक करणु खपे। मर्कज़ी हुकूमत जेको नंबरनि ते पैसा ॾिए थी, असां वरी था ॻाल्हायूं, उहे ॾियनि था, काफ़ी माण्हुनि खे मिलिया आहिनि, जेके माण्हुनि मूंखे ॿुधायो आहे। असां पंहिंजे तरफ़ जेके थी सघे थो कयूं था। अच्छा साईं, आवाम जेको आहे उहो चए थो पियो त हिन वक़्तु जेतोणीकि जॾहिं इलेक्शन हूंदी आहे त जेके तक जा MPA MN हूंदा आहिनि उहे असांखे अची घर ॻोल्हे लहंदा आहिनि। हाणे जॾहिं असां मुश्किल में आहियूं, तकलीफ़ में आहियूं, त असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे अलाए किथे लिकी पिया आहिनि, ज़ाहिर कोन्हनि, असांजो न को हाल अहिवाल था औरनि, न का असांजी मदद था कनि। असां सॼो ॾींहुं फ़ोन ते ॻाल्हायूं था, घणनि ॾे फ़ोनियूं कयूं अथमि, घणा फ़ोननि ते ॻाल्हाइनि था। जेकी पंहिंजे घर खां पुॼी सघियो आहे, जिन जिन खे पहुची सघिया आहियूं पहुचायो अथसीं। अॻिते बि कोशिशि कंदासीं, जेके रहिया खैर उनखे बि कोशिशि कंदासीं त उनखे बि जेतिरो करे सघूं पंहिंजे ज़ाती लेवल ते पंहिंजे घर खां कंदासीं। भई सरकार असांखे कुझु कोन थी ॾे। हिते जेको आहे तक़रीबन जेको शहरियार ख़ान जे तरफ़ां बि ॻाल्हि आई आहे त उन बि कुझु डिस्ट्रीब्यूट कयो आहे पंहिंजे तक में। होॾां जेको आहे उन्हनि जेको आगा इम्तियाज़ शेख साहब आहे, उन्हनि जे तरफ़ां बि कुझु रिपोर्टूं अचनि थियूं, पर तव्हांजे तरफ़ां को पंहिंजे तक में काई एक्टिविटीज़ नज़र कोन थी अचे जो तव्हां कुझु ॾिनो हुजे या का मालूमात कई? मां पंहिंजे तक में घणनि जाइनि ते मोकिलियो अथमि। पर मुमताज़ वेठो त उन वटि पतो हूंदो मुंहिंजे तरफ़ खां। तव्हांजे मदेजे में मोकिलियो आहे, ॿार बशीर, त उन महिल जिते जिते पहुची सघिया आहियूं। पंहिंजे वितादार जिते जिते खां ख़बर पए थी कयूं था, पहुचायूं था। पर हाणे इहा एॾी आफ़त खे मूं त गवर्नमेंट ॾेई सघे थी। जे गवर्नमेंट ॾे की असांखे एतिरियूं ट्रकियूं भरे त माण्हू में वरे पाण हुजे पुॼी सघूं, कयूं था, अॻिते बि कंदासीं। जेका सिंध गवर्नमेंट DC जे मार्फत 2 करोड़ रुपया राशन अलाउंस जी मद में रक़म मोकिली हुई, उहा त बिल्कुलु बि नाकाफ़ी आहे। तक़रीबन यूनियन काउंसिल यानी कि असांजो 5-6 हज़ार माण्हुनि ते मुश्तमिल जेका आबादी आहे, उन ते को 50-60 कटो यानी कि उहो बि कुल को 1000-1500 जो, इहो छा माना सुवाल आहे त इहे पैसा जेके ख़ुदा करे 2 करोड़ जो पहुचे त गनीमत आहे। त सिंध गवर्नमेंट जी हिस्ट्री त इहा आहे त 4थों हिसो पहुचंदो आहे, 3 हिसा गुम थी वेंदो आहे दग ते। सो हे पहुचे चङो थो, ख़ुदा करे वधीक बि हिमत ॾियनि पहुचाइनि। जेके ॿार पैसा खणी विया आहिनि सियासतदान, उहे कुझु मोटाए पंहिंजो ख़ैरु कढनि, किफ़ारो कढनि, कुझु उहे पैसा ॾियनि त उन में कुझु माण्हू ग़रीबनि खे मिले। आवाम त दावो करे थो त असांखे कुझु कोन मिलियो आहे। उहे उन्हनि खे मनपसंदि माण्हुनि खे, जिन खे उहे उन्हनि जा मंज़ूर नज़र माण्हू आहिनि, उन्हनि खे ई प्रोवाइड थियो आहे राशन, बाक़ी असां ग़रीबनि खे न मिलियो आहे। असां हाणे पीपल्स पार्टी वारा चई कोन था सघूं कंहिंखे ॾिनो अथऊं कंहिंखे ॾिनो अथऊं। असां त बि जेके ॾियनि हर को माण्हू पंहिंजे वास्ते ते ॾिए थो, पर असांखे कंहिं ग़रीब जी ख़बर पए थी, को फ़ोन करे थो त मां कोशिशि कयां थो त उन ॾे मोकिलियां। हिन वक़्तु ताज़ो कल्ह जी रिपोर्ट आहे त ज़िले शिकारपुर मां 3 या 4 जेको आहे केस ज़ाहिर थिया आहिनि कोरोना जा। उन हवाले सां तव्हां छा था महसूसु कयो त इन सां असांजे ज़िले में वधीक कुझु ख़तरात वारी पोज़ीशन न पैदा थी पई आहे? छो त डॉक्टर ॿुधाए सघनि था, मां डॉक्टर त न आहियां। जेका बीमारी थी आहे त इन इम्कान त भव जो हुअणु खपे, पर आराम कंदो। कल्ह कंहिं दोस्त ॿुधायो मूंखे त हाणे डिक्लाइन ते आहे, वध ते न आहे। ख़ुदा करे डिक्लाइन थिए, ख़तमु थिए।
सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी आहे त अञा जेको लॉकडाउन आहे उहो सख़्तु कयो वञे, जॾहिं त वफ़ाक़ जेको आहे उहो चाहे थो पियो त एॾो लॉकडाउन जेको आहे एतिरो सख़्तु न हुजे, पर कुझु जॻहियुनि ते नरमी हुजे। कुझु जेके इदारा या दुकानदार आहे, मिसाल आहे दर्जी आहे, बारबर आहे, अहिड़े क़िस्म जा कुझु शयूं वफ़ाक़ जी तरफ़ों ऐलान थियो त उन्हनि खे खोलणु ॾिनो वञे। हिते जॾहिं सिंध में उन्हनि माण्हुनि पंहिंजो कारोबार शुरू कयो त सिंध गवर्नमेंट ज़बरदस्ती फोर्स जी ताक़त सां उन्हनि जा कारोबार बंदि करे छॾिया आहिनि। त इन क़िस्म जे तज़ाद सां छा सिंध गवर्नमेंट खे बि सोचणु खपे, छाजे करे इहे सफ़ा जी बंदि था कनि लॉकडाउन, त माण्हू बुख मरंदा। या त सिंध गवर्नमेंट सभिनी खे घर पहुचाए एतिरो कि न त लॉकडाउन कुझु ढरो करिणो पवंदो, वधीक अलाह रहम कंदो। बीमारी जो भउ बि आहे, बीमारी जो इलाजु इहो ई आहे त माण्हू हिक ॿिए खां परे रहनि, बंदि रहनि, मिलनि न, हथु न ॾियनि। उन लिहाज़ सां सिंध गवर्नमेंट सही थी करे, पर एतिरो बंदिश जेतिरी विझे थी त माण्हू बुख मरंदा, माण्हू किथां खाईंदा। माण्हू कुझु त ॾियणु खपे। हिक तरफ़ सरकारी जेके नुमाइंदा आहिनि या अवामी नुमाइंदा चवंदा त समाजी स्पेस बि रखो, वाक़ई कोरोना जेको आहे वायरस इंतहाई ख़तरनाक ऐं जानलेवा आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको मेल मिलाप खां बि परे रहो। ॿिए तरफ़ ॾिसूं था त हुकूमती नुमाइंदा ख़ुदि जेको आहे उहो समाजी स्पेस बि नथा रखनि, उन क़िस्म जो एहतियात बि नज़र नथो अचे। शादी तक़रीबात बि अटेंड कनि था ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जो मजलिसूं या प्रोग्राम ऐं तक़रीबूं बि कनि था। त इन क़िस्म जो तज़ाद जेको आहे अवाम में वधीक उन्हनि जी साख जेको आहे मुतासिर नथी थिए। ॾिसो न, गवर्नमेंट खे त कंहिं टाइम ते किथे न किथे अचिणो पवंदो, अची पंहिंजो प्रोग्राम ॿुधाइणो पवंदो, माण्हुनि खे तंबीह करणी पवंदी। हुकूमत जे एक्शन में आम माण्हू जे एक्शन में फ़र्क़ु आहे। के अहिड़ा फंक्शन्स हुकूमत वारनि खे करिणा पवंदा। हाणे मां हुकूमत सां न आहियां, पर के शयूं अमानत ॻाल्हाइजे त आख़िर हुकूमत वारनि खे किथे अचिणो त पवंदो न, किथे के शयूं ॿुधाइणियूं त पवंदनि न, चारि माण्हू गॾिड़ा त पवंदनि न। पर हाणे शादियुनि जूं तक़रीबां, राग रूप, मजलिस इहे न करणु खपनि। तव्हां जेको आहे हिन मौजूदा सिचुएशन में पंहिंजे तक जे अवाम खे कहिड़ो पैगाम ॾींदव? रब खे ॿाॾाइनि, असांखे पंहिंजे अमालनि जी शामत आहे, रब रहम करे, महिनत कनि, पिनण खां बचूं, रब जो महिरबानी आहे। वरी बि असां वटि सिंध में ख़ासि करे इंटीरियर में रब जी महिरबानी आहे जो असां वटि कणिक जो लाबारो शुरू थियो आहे। माण्हुनि खे खाइणु करणु आहे, जिन माण्हुनि वटि अनु कोन्हे खाइणु आहे उन्हनि जी हालति ॾाढी ख़राबु आहे। को माण्हू वञे थो वेंदो न बि हूंदसि, पोइ कॾहिं बि वेंदो कंहिंजे लाबारे कंदे त ॿ हथियूं सथरियूं कणिक जो ॾींदुसि, कुटे जी पेट भरींदो। बुख खां अलाह बचायो आहे, त इन्हीअ खे असां गनीमत सम्झूं ऐं इन्हीअ खे असां ग़लति फ़ाइदो न वठूं त चऊं न असां वटि कुझु कोन्हे, कीन न कयूं, रब जो शुकुरु कयूं। जेकॾहिं कंहिं जेको साञावंद माण्हुनि जो या सरकारी नुमाइंदनि जो इहो मैसेज हलायूं था त जिन में उन्हनि जो पैगाम हूंदो आहे आवाम खे त तव्हां घरनि ताईं महदूद रहो, ॿाहिरि न निकिरो, कोरोना जे वबा खां पाण बि बचो, ॿियनि खे बि बचायो, त हू इंतिहाई गुस्से में सोशल मीडिया ते कमेंट्स ॾियनि था त जॾहिं तव्हां रियासत असांजी ज़रूरतुनि जो ख़्यालु नथी रखे, असां हिते बुख मरूं था, असांखे कंहिं बि क़िस्म जी काई माना उन शइ जी जेका डिमांड आहे, ज़रूरत आहे, उनजो पूरा नथो कयो वञे, त तव्हां सिर्फ़ु असांखे बंदि करण जे जेको आहे उहो त पूरा कयो था, बाक़ी ॿियूं कीअं असांजूं कहिड़ियूं ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु इहो ई हिकिड़ो हल आहे, दवा जो, बीमारी जो इलाजु आहे। बाक़ी जेके ज़रूरत आहिनि गवर्नमेंट पंहिंजे वसाइल आदर पूरियूं करणु खपे। मां त चवंदुसि जेके सियासतदाननि जे लाइ इल्ज़ाम आहिनि, पैसा ॿाहिरि रखिया अथऊं वञी, उहे खणी अची हाणे थी ॼनि त उहे पैसा बि हिते मुल्क में मोटी ईंदा, सवाब बि थींदो, गुनाह बि लही वेंदो। वॾी महिरबानी तव्हांजी। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स में ज़रूरु